बशीर उठे सां ॻाल्हि ॿोल अथव। प्यारा बशीर, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम में अव्हां खे भली कार चऊं था। सब खां पहिरियां अव्हां खां मालूम कंदासूं अव्हां जो मुकमिल तारुफ़। महिरबानी भा हबीब, जो बेहद थोराए आहियां असांजे सभिनी ॿुधंदड़ साथियुनि जा 2 लख थोरा। मुंहिंजो तारुफ़ मुख़्तसर इहो आहे त नालो मुंहिंजो बशीर अहमद ऐं उठे जा कम्यूनिटी सां तालुक़ु रखां थो। मुंहिंजी मातृभूमि तलको टंडो बागो जो ॻोठ सॼण उठे जो 1982 में आउं उते पैदा थियुसि ऐं उतां खां ई मूं पंहिंजे ज़िंदगी जी शुरूआति कई, अखि खोली ऐं उतां खां ई पंहिंजे प्राइमरी जी तालीम हासिल कई। तव्हां तालीम केतिरी हासिल कई ऐं किथे किथे पढ़िया आहियो? माशाल्लाह, मूं BA कई आहे इस्लामिया कॉलेज मां बदीन मां। प्राइमरी त तव्हांखे ॿुधायमि त उते ॻोठ में ई पढ़ियसि। ॻोठ जो गवर्नमेंट स्कूल हुयो, प्राइमरी स्कूल ॻोठ सॼण उठे जो, उन में। ऐं बाक़ी उतां खां पोइ वरी आउं मिडल जे लाइ ॾेई शहर में आयुसि। असांजे पासे में आहे शहर ॾेई, तपे खॾहरे में, त उते आउं पढ़ियसि ॾेई शहर में मिडल। उतां खां पोइ वरी आउं आयुसि हाई स्कूल खॾहरे में, त उतां खां मूं मैट्रिक कयो। ऐं वरी कॉलेज साइड में जॾहिं आउं आयुसि त पोइ टंडो बागो में अचिणो पियो। ख़ान बहादुर मीर ग़ुलाम खान टालपुर जे नाले सां आहे, मशहूरु कॉलेज आहे। त उतां खां मूं फस्ट ईयर ऐं इंटर कयो। पोइ वरी BA मूं इस्लामिया कॉलेज बदीन मां कई। तव्हांजी सुञाणप हिकु बहितरीनु कंपेयर तौर त रही आहे, पर उनखां पहिरियां तव्हीं हिकिड़ा लेखक आहियो ऐं सुठा शाइर आहियो। तव्हां लिखण जी शुरूआति कॾहिं कई ऐं इहो शौक़ु कीअं जाॻियो? हबीब, ॻाल्हि हीअ आहे त लिखण जॾहिं मूंखे यादि आहे त 5वीं क्लास मूं पास कयो। हूअं त आमरो तौर ते हिकिड़ी ॿी ॻाल्हि वाज़े कंदो हलां त असांजा दोस्त, असांजे इलाही सारा इंटरव्यू में ॿुधाइनि, या शाइर दोस्त जेके चवंदा आहिनि चोट लॻी इश्क थियो, उन खां पोइ लिखियोसीं। पर एक्चुअली आउं चवां थो त मूंखे ईअं बिल्कुलु न। मूं 5वीं क्लास में शौक़िया तौर ते शाइरी कई, किताब पढ़ंदो हुउसि। मुंहिंजो ख़्यालु नंढपण खां ई इहो हूंदो त अदबी किताबनि में हे जेके शाइर हेॾा हेॾा ग़ज़ल लिखनि था, कीअं था लिखजनि। पोइ मुतालो कंदो हुउसि, पोइ कोशिशि करे मूं उन टाइम में लिखियो। ग़ज़ल हिकिड़ो लिखी 5वीं क्लास में पढ़ंदो हुउसि, तॾहिं रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते माकन शाह रिज़वी पाण मुंहिंजो उस्तादु आहे, उहो हिकिड़ो प्रोग्राम कंदो हुओ सॼणे साणे, उन में मूं मोकिलियो। पोइ इंतज़ारु कयो, रेडियो रखी कन ते इंतज़ारु कयो। हिकु ॾींहुं उहो साईं माकन शाह कुझु शार्ट करे, कुझु उनखे सुधारे, बैलेंस में बराबरि करे उन ग़ज़ल खे पढ़ियो त ईअं दिलि वधी। त हाणे माना 5वीं क्लास में जॾहिं मूं शाइरी कई त तॾहिं आउं नंढड़ो हुअसि, तॾहिं मूंखे को इश्क कोन लॻल हो, का चोट कोन हुई। पोइ उन टाइम में इहा शाइरी मूं शौक़ में कई या ज़ौक़ में कई, उहो त अलाह थो ॼाणे, पर उन टाइम खां मूं लिखणु शुरू कयो। हा, उन ज़माने जी का शाइरी यादि अथव? उहो ई ग़ज़ल मूंखे यादि आहे, पर उहो साईं कीअं पढ़ियो, थोरो उनखे शार्ट कयो। मूं वटि जीअं उन टाइम में मूं लिखी रखियो आहे, उन ई बुक ते, उन ई 12 अखरनि में अॼु ॾींहं ते उहो लिखियो रखियो आहे मूं वटि। उहो मूंखे यादि आहे ऐं उहो तव्हांखे ॿुधायां थो त हुकम हलायां, वज़न ॼमायां, वॾो एॾो को अमीर न आहियां। ख़ुदा जो ख़ल्क़िल अबालो माण्हू, पिना पियो मोहबत फ़क़ीर आहियां। कंहिंखे पिरीअ सां छॾियां मिलाए, कंहिंजी मोहबत छॾियां भुलाए, कंहिंखे रणनि में छॾियां रुलाए, नसीब जी का लकीर न आहियां। किरोड़ ॾींदा कॾहिं न खणंदसि, मिली जे मोहबत ख़ुशि थी वेंदसि। रुपए ते भायो छॾियूं रिझाए, रुपए ते रीझण वारनि मां न आहियां। नकी रुपए लाइ तगीर आहियां। पुछो मूंखां जे मुंहिंजो पतो था, उढे जो आऊं सॾायां सुहिणा। अवां हो जंहिंखे धिकारियो दर तां, उहो ई साॻियो बशीर आहियां। वाह, उहो ई साॻियो बशीर आहियां। शाइरी में तव्हां कंहिंखां सिख्या हासिल कई? न, शाइरी में पहिरीं त मूं ईअं पाण लिखियो, पोइ वरी सिख्या साईं माकन शाह रिज़वीअ खां हासिल कई। त उनखे ॿुधायोसीं बहर छा आहे, वज़न छा आहे, घाड़ेटो कीअं रखिजे, मौज़ू, तशबीह, तशरी। इन हवाले सां साईं माकन शाह मूंखे घणो कुझु सेखारियो। ऐं आउं पंहिंजे मुख़्तलिफ़ ॿियनि अख़बारी इंटरव्यूनि में ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते इहो आउं चई चुको आहियां त मूंखे जेकॾहिं ज़िंदगीअ में कुझु अदब जे हवाले सां उत्साह हो, आवाज़ जे हवाले सां उत्साह हो, ऐं जेकॾहिं का ॼाण ॾिनी त उहा माकन शाह रिज़वी ॾिनी। ऐं शायदि जेकॾहिं मुंहिंजी ज़िंदगी में साईं जो मूंसां गॾु ॻांढापो न थिए हा त मे बी आउं न शाइर हुजां हा, एतिरो पुख़्तो लिखी सघां हा। हाणे लिखां थो या नथो लिखां ईअं त नथो चवां, पर न एतिरो वधीक लिखी सघां हा, ऐं न ई आउं हिन रेडियो जी दुनिया तरफ़ अची सघां हा। भला हाणे बि शाइरी थिए थी या उन्ही दौर में कई ऐं उन्ही खां पोइ वारे कुझु दौर में कई?
न शाइरी त अञा मां लिखंदो आहियां, हाणे घटि लिखणु थिए थो, मसरूफ़ियतूं वधीक आहिनि, दुनियादारी कमकार, उनखां पोइ ज़ाहिर माण्हू त ज़िम्मेवारियूं थियनि थियूं, घर जूं सभु शयूं थियनि थियूं। नंढपण में आज़ादी हूंदी आहे, स्कूल मां आयासीं, कॉलेज तां आयासीं, घर ॿार भरी घर जे हवाले सां सॼो माइटनि ते हूंदो त माण्हू आज़ादु आहे त पोइ छेगरो छोकिरो जेकी लिखे, जेॾां वञे घुमे फिरे, देरि सां अचे, इहो ओनू बि न हूंदो, माइट केतिरो इंतज़ारु कनि था, त इहे सभु शयूं थियनि थियूं। उन टाइम में वधीक लिखंदो हुउसि, हाणे घटि थो लिखां। उन टाइम में थी सघे थो कुझु कचो फिको लिखंदो हुजां, हाणे जे थोरो लिखां थो त कोशिशि कंदो आहियां त का शइ अहिड़ी लिखिजे जेका पुख़्ती ऐं पकी हुजे, पर उहा ओतिरी मयारी अञा बि शायदि न हुजे। दोस्तनि खे त कीअं थी लॻे, माण्हू मूंखे चवंदा आहिनि, असांजा ॿुधंदड़ साथी चवंदा आहिनि, या पढ़ंदड़ चवंदा आहिनि त तव्हांजो नज़म कावश में लॻो या कंहिं ॿी अख़बार में लॻो आहे त उहो सुठो लॻो, वणियो ॾाढो, त इहा अलाह साईं जी महिरबानी आहे। बाक़ी ॾात आहे, ऐं इहो त चवां त जंहिं ते निछावर थिए, हीअ हिकिड़ी कुदरती ॾात आहे, कॾहिं बि इहा शइ सिखण सां नथी सिखी सघिजे। साईं खां सिर्फ़ु मूं बहर वज़न जे हवाले सां, झोल किथे शाइरी करे थी, छा थिए थो, बहर छा आहे, वज़न छा आहे, हिज़्ज रमल मुतक़ारिब, इन हवाले सां कुझु सिखियो, किताब पढ़िया। ऐं जेका शइ माण्हू खे किताबनि मां मिले थी, उहा कंहिं हिकु इदारे मां, हिकु कंहिं फ़र्द खां हरगिज़ नथी मिले। किताबनि जी दुनिया वसी आहे, उन में तव्हां घिड़ी वञो, तव्हांखे हर शइ मिलंदी वेंदी मालूमात। बाक़ी उन्हनि जी गाइडलाइन जेकॾहिं की किताब मां का लाइन सम्झ में न ईंदी आहे त पाण उस्ताद खां ई पुछंदासीं हीअ छा थो चवे, हिन लफ़्ज़ जी माना छा थी, त उन जे लाइ रहनुमा उस्ताद ज़रूरु हुअणु खपे। बाक़ी जंहिं बि दोस्त पंहिंजो मुतालो वधायो आहे त उहो ई पंहिंजी कंहिं न कंहिं मंज़िल ते ज़रूरु पहुतो। हा बिल्कुलु इहो आहे। हाणे तव्हांजो रेडियो तरफ़ अचणु कीअं थियो, इहो शौक़ु कीअं जाॻियो ऐं कंहिं आंदो? इहो आउं साईं माकन शाह सां मिलंदो हुउसि, जुॾे में तॾहिं साईं रहंदो हो, हाणे त हैदराबाद में रहे थो। त साईं माकन शाह सां त हाणे इहो रेडियो जे हवाले सां जॾहिं मुंहिंजा ख़त वत पढ़िया त पोइ दिलि चयो त मिली अचूं, वियासीं, मिलियासीं। पोइ हुनखे जॾहिं असां मिलियासीं त मूंसां मिलण खां पोइ साईं मूंखे चयो तव्हांजो आवाज़ु सुठो आहे, तव्हां रेडियो ते बि कमु करे सघो था, पर मूं पंहिंजो पाण खे रेडियो जे अहल न सम्झो। त मुंहिंजो उते ॾुखियो मसइलो आहे, ऑफिसर हूंदा, मशीनूं हूंदियूं, माण्हू ॿुधंदा, अलाए छा थिए। पोइ ईअं वरी अदबी प्रोग्राम जेके थींदा हुआ या मुशाइरो थींदो हो त उन में साईं महिरबानी करे फ़ोन करे छॾींदो या ॿुधाईंदो त अॼु मुशाइरो आहे जुॾे में, तव्हां अचिजो, या टंडे जानवरनि में को प्रोग्राम आहे हलंदासीं, उते स्टेज आऊं कंदुसि कंपेयरिंग, तव्हां ॾिसिजो। पोइ ईअं वञणु थींदो। साईं पनाह शाह ॾाढा ई हूंदो हो गॾु, आऊं हूंदो हुउसि, ॿियो असांजो हिकिड़ो दोस्त हूंदो साले खोसो, इलाही ॾींहं थी विया आहिनि, हाणे त नज़र ई कोन थो अचे, अलाए किथे आहे सो उहो हूंदो हो। कॾहिं कॾहिं अयूब खोसो असांखे मिलंदो हो त कचहरियूं थींदियूं हुयूं। पोइ ईअं उतां खां यून हमदम, ॿिया बि खोड़ सारा उते शाइर, न्याज़ पिताफ़ी ऐं असांजो दोस्त, इहे सभु असांखे मिलंदा हुआ, राज़ रसूल बख़्श ख़ासि खेली। ऐं पोइ ईअं स्टेज प्रोग्रामनि में वेंदासीं त कॾहिं कॾहिं साईं उते टाइम ॾींदो, चवंदो भला हिकिड़ो गज़ल तव्हां ॿुधाए वठो। पोइ उते माण्हुनि सां मुखातिब थी थोरो थोरो डपु झलियो, ख़ौफ़ झलियो, ईंदासीं ॾकंदा ॾकंदा बसि पघर चढ़ी वेंदा, बसि तकड़ तकड़ में जहिड़ो कर पुठियां लठ खणियो लॻो अचे। पोइ हिकिड़ो शाइरी खे अबरी सबरी ॿुधाई ऐं हमरा वरी स्टेज तां ग़ाइबु थी वियो। पोइ ईअं आयसि त जॾहिं उते मूं स्पीकर ते पंहिंजो आवाज़ु ॿुधो त मूंखे लॻो आउं त रेडियो ते ॻाल्हाए त वेंदुसि, पर पोइ आस्ते आस्ते तालीम जारी रखी ऐं पोइ साईं मूंखे वरी रेडियो ते मुतारिफ़ करायो त ॾाढी ख़ुशी बि थी। ऐं पर बहरहाल उतां खां मूं पंहिंजे आवाज़ जी दुनिया खे उतां खां स्टेज खां पहिरीं वरितो ऐं मयारी तौर ते ऐं उतां खां ॻाल्हाइणु शुरू थियो, थोरो उन मयार खे सम्झण जी कोशिशि कई। 2006 में मूं रेडियो पाकिस्तान मिठी ते ऑडिशन ॾिनो, तॾहिं स्टेशन डायरेक्टर हो अनवर हिकिड़ो, उते वियुसि। मीर मुल्क वाढो असांजो ॾाढो सुठो कंपेयर आहे, उन सां मुलाक़ात थी। पोइ साईं सां मिलियासीं, ऑडिशन थियो, ऑडिशन मां पास थियसि। पोइ उते हुननि मूंखे प्रोग्राम ॾिनो, उन टाइम में उॾाम प्रोग्राम हूंदो हिकिड़ो, उन में सिलसिलो इंडियल लठ आऊं कंदुसि। पोइ टाइम उहो सिखियो, पोइ उतां खां पोइ आस्ते आस्ते रेडियो ते शुरूआति करे छॾी। जी बिल्कुलु, रेडियो खे तव्हां ॿुधो आहे, रेडियो जहिड़ो करे इश्क ऐं जनून बि रहियो, पर रेडियो ते हिकु लिखंदड़ जी हैसियत में जॾहिं अव्हीं हुया तॾहिं छा महसूसु कंदा हुया, ऐं अॼु जॾहिं तव्हां पाण मुखातिब आहियो तॾहिं कीअं था महसूसु करियो? असां जंहिं टाइम में लिखंदा हुआसीं उन टाइम में असांजे लिसनर जो जेको हल्को हो उहो अदबी प्रोग्रामनि में वधीक लिखंदो हो, फरमाइशी प्रोग्रामनि में बि करे करे असां ख़त लिखंदा हुआसीं पंहिंजे पसंदि जे गीतनि जे लाइ। पर मूंखे यादि आहे त हिन वक़्त ते उहे जेके असां लिसनर हुआसीं सुठा असांजा कालमनिगार आहिनि, सुठा शाइर आहिनि, सुठा सहाफ़ी आहिनि, सभु निकिता आहिनि अॻिते। उहे हितां रेडियो खां ई, रेडियो हिकिड़ो सुहिणो सिखिया घर आहे जंहिंमें सिखी अॻिते निकितासीं। हनीफ़ खोसो असांजो रेडियो जो सुठो, हाणे कंपेयर बाय प्राइवेट बागी हनीफ़ खोसो, इहो रज़ा आकाश खानानी सुठो सहाफ़ी आहे,
सुठो उस्ताद आहे, सुठो कालमनगार आहे, सुठो राइटर आहे, सुठो शाइर आहे। ऐं अलाह साईं तोखे नेकी ॾे ॿिया बि दीदार शाह आहे, ॾाढो सुठो शाइर आहे। इहे असां सभु उन टाइम में रेडियो ते लिखंदा हुआसीं। त असांखे हिकिड़ी शइ हूंदी हुई, असां मोकिलीसीं तहरीर, उहा जेकॾहिं कंहिं कंपेयर ताईं पहुती, उन मां 20 लाइनूं आहिनि, उन मां 3 पढ़ियूं ऐं ॿियूं सभु शार्ट करे छॾियूं। त असां कॾहिं माइंड न कंदा हुआसीं, ज़िद न कंदा हुआसीं, दरबार असांजी मुकमल 20 छो न पढ़ी या इहे शार्ट छो कई। असां इहो सोचींदा हुआसीं त असां इहे 3 लाइनूं चङियूं लिखियूंसीं, बाक़ी 17 इहे अजायूं हुयूं, न लिखणु खपंदियूं हुयूं। ऐं हाणे जो लिसनर जेको आहे उहो जेकॾहिं 15 लाइनूं लिखे थो, उन मां जेकॾहिं कंपेयर 13 पढ़े थो त उन मैसेज अची थो वञे त साईं तो वॾो ज़ुल्म करे छॾियो, मुंहिंजी सॼी लाइन कटे छॾी। पॉलिसी खे सम्झणु हर कंहिं माण्हू जे वस जी ॻाल्हि ई न आहे। लिसनर आहे, नालो नथो शामिलु थिए, घणा लिसनर त असांजा हाणे अची विया नाले ताईं। फ़ोन जॾहिं खां आयो आहे ख़तनि जो सिलसिलो घटिजी वियो सफ़ा, तव्हां व्हाट्सएप करे छॾियो, मैसेज करे छॾियो ऐं बसि उन ते तव्हांजो नालो आयो। ऐं असांजे कुझु कंपेयरनि भई इहो कयो आहे जो महिनत घटाए छॾी आहे। बसि प्रोग्राम वारे ॾींहुं परियां खां आयासीं, भिटाई जो हिकिड़ो बैत चई, अस्सलाम वालेकुम चई, या कुझु 2 लाइनूं चई, अस्सलाम वालेकुम चई, पोइ रुॻो नाला 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 द एंड, प्रोग्राम ख़तमु थियो, हम हली वियो। प्रोग्राम में का शइ खणी अचिजे, मालूमात हुजे, जनरल नॉलेज हुजे, कुझु शयूं हुजनि, मौसम जे हवाले सां ॻाल्हाइजे, माण्हुनि खे मशवरा ॾिजनि, ज़िंदगी कीअं गुज़ारिजे, उजागर कजे, सोचनि खे, ख़्यालनि खे। मञूं था हर माण्हू होशियारु आहे, इन ॻाल्हि खां इनकार कोन्हे, पर उहो जेकॾहिं नाला खणी ईंदासीं, नाला मूं ॿुधो हबीब लगारी जो, हबीब लगारी ॿुधो बशीर उडेजे जो, हिकिड़ो कलाम ॿुधोसीं, उहो कलाम तव्हां लैपटॉप ते ॿुधो पिया, तव्हां सोशल मीडिया ते वञी सर्च कयो, जेको फ़नकार आहे तव्हांखे हुते मिलंदो, तव्हां ॿुधी वठो। हलो असांजे ॿारहाड़ी जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे असां कुझु ॾियूं त उनजे लाइ मालूमाती प्रोग्राम हुजनि, त उहे असांजा काफ़ी महिनती दोस्त ॾियनि पिया, इहा ॻाल्हि कोन्हे का, पर कुझु असांजे उन्हनि माण्हुनि में बि इहे शयूं आहिनि। ऐं असांजा लिसनर त आमतौर ते हाणे रुॻो नाले जा शौक़ीन रहिजी विया आहिनि, चंद माण्हुनि मां, माना 100 मां 5 माण्हू आहिनि जेके कोशिशि कनि था त मालूमात हुजे या का शइ असां लिखी मोकिलियूं। बाक़ी हो साईं असां इलाही ॿाहिरि था रहूं, तव्हां शहर वेंदा हूंदा, उतां खां तव्हां ज़िंदगी जे लाइ ज़रूरी शयूं, राशन, दवा, पाणी तव्हांखे शहर खां ई मिलंदो न, घर त तव्हांखे केरु कोन ॾेई वेंदो। जॾहिं तव्हां वञो था उते तव्हां 5 रुपए जो हिकिड़ो ख़त लिखी तव्हां रवानो करे छॾियो, सुठो हिकिड़ो पेजुनि में लिखो, को मालूमात मोकिलियो जेका तव्हां ॿुधो, असांजे ॿिया ॿुधंदड़ उन मां को फैज़ पिराइनि। बाक़ी न साईं असांखां शहर परे आहे, पोइ ज़ाहिर आहे तव्हांखे शहर परे आहे, तव्हां बैलेंस आहे, तव्हां फ़ोन आहे, तव्हां टावर आहे वेझो, तॾहिं तव्हांजो फ़ोन कमु करे थो, उहो तव्हां मैसेज मोकिले नालो ॿुधो था, 20 रुपया तव्हां उते 15 रुपया बैलेंस जो ख़र्चु कयो था, तव्हां पढ़े केरु किताब केरु पढ़े, ॻाल्हि सिधी आहे, बसि इहो ई आहे। सो अॼु जे जज़्बाती लिसनर आहिनि, असां उन टाइम में कॾहिं जज़्बात न कयोसीं। मूंखे यादगिरी आहे त अमीन अरबाब जे प्रोग्राम में असां यादूं मोकिलींदासीं, हनीफ़ खोसो, आऊं दीदार शाह, रज़ा आकाश खानानी, उहो नंबर सां कॾहिं कॾहिं यादि लॻंदी हुई, कॾहिं कॾहिं महीनो इंतज़ारु करिणो पवंदो। ऐं अगरि जेकॾहिं उन मां का यादि न बि हुन पढ़ी, ख़त न शामिलु थियो, त असां कॾहिं वरी अव्हांजो ख़त पहुतो में या कंहिं अहिड़े प्रोग्राम में हुनजी शिकायत न कई थींदी, असांजी ख़त कोन पढ़ी, असां वरी बि उन ते अलाए महिनत करे वरी का सुठी शइ मोकिले छॾी। त असां ॿुधंदड़नि खे बि इहो चवंदासीं त तव्हां महिनत कयो, महिनत कंदव तव्हां पाण ई मयारी बणिजी वेंदो, नाले जी हद ताईं रहिजी वेंदो, त बसि इहो ई हूंदो। ईंदो को दोस्त, पढ़ियो तव्हांजो नालो, तव्हां ॿुधो, ख़ुशि थिया, बसि ॻाल्हि ख़तमु। चवंदा आहिनि त रेडियो या टीवी जेके आहिनि उहे ॿोलियुनि जा मोर्चा हूंदा आहिनि, छा हाणे रेडियो ॿोली जे मोर्चे तौरु किरदारु अदा करे पियो? हा, किरदारु त बिल्कुलु रेडियो जो इलाही आहे ॿोली जे हवाले सां। न्यू जनरेशन में असांजा जेके दोस्त अचनि पिया उन्हनि खे उबूर घणो आहे इंग्लिश ते ऐं ओॾां था वठी वञनि। असांजो मादरी ज़बान सिंधी आहे, क़ौमी ज़बान उर्दू आहे, उन खे बि असां गॾो गॾु खणूं। कुझु दोस्त असांजा अहिड़ा आहिनि जेके उन्हनि में महारत नथा रखनि, ॻाल्हाइनि था, पर जेका शइ असांखे जंहिं व्यू में ॻाल्हाइणु खपंदी आहे या लफ़्ज़ जो जेको तलफ़ुज़ आहे, उचार आहे, उहो कहिड़े तरीक़े सां हुअणु खपे, उन में असांजी नई टही जे माण्हुनि खे जीअं भिटाई आहे त उनखे सम्झ में ई नथो अचे, पढ़ी नथा सघनि। ऐं यकीननि जेकॾहिं असां भिटाई नथा पढ़ी सघूं, नथा सम्झी सघूं, त असां सिंधी जे वजूद खे महसूस ई नथा करे सघूं, त आहे छा। या शाइरी आहे त उन में को शाइर को अहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु करे थो त असांजो कंपेयर, जेकॾहिं उहा रेडियो हिकिड़ी शइ असांखे इहा बि सेखारी आहे त तव्हांखे जेकॾहिं को लफ़्ज़ सम्झ में नथो अचे त तव्हां पंहिंजे सीनियर खां पुछो। अगरि उहो सीनियर तव्हांखे उन टाइम ते नथो मालूम ॿुधाए सघे या नथो मिली सघे त तव्हां उहो लफ़्ज़ इस्तेमालु न कयो, जेसीं ताईं तव्हांखे उन ते गिरफ़्त हासिलु थिए, मालूम थिए त हीअ आहे छा, किथे इस्तेमालु कजे, कहिड़ो लफ़्ज़ आहे। पर
हाणे इहो थियो आहे जे असांजे नई टही जा जेके कंपेयर साथी आहिनि उहे उन्हनि में थोरी उणायूं छॾनि था। बाक़ी अॼु बि असांजा जेके सीनियर आहिनि उहे तमामु बहितरीनु प्रोग्राम कनि था, ॿोली जे हवाले सां सुठो ॻाल्हाइनि था, सुठी लैंग्वेज इस्तेमालु कनि था, असांखे भिटाई जा बैत ॿुधाइनि था या ॿियूं जेके शयूं ॿुधाइनि था या उर्दू हवाले सां असां सां जेका ॻाल्हि ॿोल कनि था त उहा ॾाढी सुठी आहे। ऐं इहे बिल्कुलु हिकिड़ा पुख़्ता मोर्चा आहिनि जितां असां सिखियो आहे असांखां ॿिया सिखनि पिया ऐं असां बि कोशिशि करियूं त वधीक सिखी ऐं अहिड़ियूं शयूं ॿियनि ताईं पहुचायूं जो असांजी हिन ॿोली खे अञा बि वधीक हथी मिले, वधीक ताक़त मिले। जीअं सोशल मीडिया जो जहान जुड़ियो आहे या ॿियूं शयूं आहिनि, राब्ते जो जहान इंतिहाई आसान थी वियो आहे, छा उन्हीअ दौर में रेडियो पंहिंजो बचाव करे सघंदो? हा, सोशल मीडिया खां पहिरीं FM रेडियो आया प्राइवेट, मीडियम वे खे माण्हू सभिनी चवंदा माण्हू ॿुधंदा ई कोन, हाणे FM अची विया आहिनि। FM खां पोइ वरी हाणे जे सोशल मीडिया अची वई आहे, तव्हां ॾिठो त फेसबुक रेडियो नेटवर्क हलनि था, त उन में असांजो जेको दोस्त आहे तो मानी खाई मज़े सां ॾाढो वञी वेही थो रहे, पंहिंजे कमरे जूं दर दरियूं बंदि करे पंहिंजो पाण कलाक जो 2 कलाक जो प्रोग्राम करे थो ऐं फेसबुक हलाईंदे मुंहुं खोलियो ॾिठो हबीब लगारी पियो प्रोग्राम करे, बशीर उॾे जो पियो करे, 2 मिंट तोखे कमेंट करे छॾियो, लाइक करे छॾियो, तो मुंहिंजो नालो खयो, वरी आउं ॿियनि हलियोसि। इहो हिकिड़ो मयार कोन्हे। हू आयो, हुन सिर्फ़ु नाला ई खया, महिरबानियूं मञियूं, थोरा मञिया, गीत ॿुधाया ऐं मोकिलाए हलियो। गॾोगॾु 150, 200, 100 माण्हुनि उन मां ॾिठो ऐं उन्हनि एतिरी देरि ते मुकमिल कंहिं बि माण्हू वेही शुरूअ खां आख़िर ताईं प्रोग्राम न ॿुधो। जीअं असां हिकिड़ो रेडियो जो प्रोग्राम ॿुधंदा आहियूं या TV खे वेही ॾिसंदा आहियूं, प्रोग्राम खे ॿुधंदा आहियूं, ईअं न ॿुधो। त ठीकु आहे, हुन ॿुधो, 2 मिंट नालो हुनजो शामिलु थियो, चीअर सुठो पियो करे, पर हाणे ॾिसंदा वरी अॻियां हलियासीं, का पोस्ट आई, का शइ आई, असां वरी उॾां गुम थी वियासीं। इन ई शइ रेडियो खे कंहिं बि क़िस्म जो को बि नुक़सानु न पहुचायो आहे। जेको दोस्तनि जो ख़्यालु आहे त हाणे रेडियो ॿुधणु घटि न, ऐं चवंदो FM अचण खां पोइ ऐं मीडियम जी ॻाल्हि थो कयां त मीडियम खे ठीकु ठाक माण्हू अॼु बि ॿुधनि था, पढ़िया लिखिया माण्हू ॿुधनि था। शर्त इहो आहे जे तव्हां उन्हनि खे का मयारी शइ ॾियो त, जेकॾहिं तव्हां उन्हनि खे का सुठी शइ न ॾींदा, रुॻो नाला खणी ईंदा, पोइ फेसबुक प्रोग्राम या उन रेडियो वारे प्रोग्राम में को फ़र्क़ु ई कोन्हे, त ज़ाहिर माण्हू कोन ॿुधंदा। ख़तनि जा प्रोग्राम आहिनि, हाणे आउं ख़त शामिलु कंदो आहियां, मैसेज न, त मूं वटि अचनि था ख़त, ॿियनि दोस्तनि वटि काफ़ी ख़तनि जा प्रोग्राम आहिनि, त उन्हनि में ख़त अचनि था ऐं सभनि जे तइदादनि में ख़त अचनि था। ज़ाहिर आहे जेके मिड में ते सभई माण्हू ख़त लिखनि था, इन खां ॿीणा, इन खां चौणा माण्हू अहिड़ा हूंदा जेके असांखे ख़त न लिखंदा हूंदा, ॿुधंदा ज़रूरु हूंदा, त उनखे माण्हू ॿुधनि था, FM रेडियो खे माण्हू ॿुधनि था ऐं रेडियो जो हिकिड़ो पंहिंजो मयार आहे उहो बरक़रार रहंदो। शर्त आहे त उन ते सुठी महिनत कजे, सुठा प्रोग्राम ॾिजनि, ॿुधंदड़ तव्हांजो इंतज़ारु करे त अॼु हबीब लगारी खे प्रोग्राम करिणो आहे, उहो ईंदो, त उनजे लाइ कलाक अॻु में पंहिंजे रेडियो जा जेकॾहिं सेलनि वारो रेडियो आहे त उनजो सेल घुराए वेठो हुजे, जेकॾहिं बैटरी वारो रेडियो आहे त उनजी बैटरी चार्ज हुजे, त इहो हूंदो आहे हिकिड़ो प्रोग्राम जंहिंजे लाइ माण्हू इंतज़ारु कनि। जीअं पाण माज़ी में कंदासीं प्रोग्रामनि जो इंतज़ारु, ऐं अॼु बि आउं सुठनि प्रोग्रामनि खे ॿुधंदो आहियां। नसीर मिर्ज़ा जो प्रोग्राम आहे, ॾाढो मूंखे वणंदो आहे, दिलि सां ॿुधंदो आहियां। साईं माकन शहरजी मुंहिंजो उस्तादु आहे, साईं जो प्रोग्राम आउं दिलि सां ॿुधंदो आहियां। अमीन अरबाब असांजो दोस्त आहे, या मूसा चांडियो आहे, मीर मुल्क वाढो आहे, असांजे जेके दोस्त आहिनि इन्हनि जा प्रोग्राम आउं दिलि सां ॿुधंदो आहियां। ज़ेब सिंधी आहे, महमूद मुग़ल साहिबु आहे, त इहे नाम और अदीब कंपेयर आहिनि। इन्हनि जा प्रोग्राम असांखे घणो कुझु ॾिनो आहे, असां हितां खां ई सिखियो आहे। जुमो 8 ॾींहं असीं काल रेडियो ते आया आहियूं, असांखे असांजे सीनियरनि खां घणो कुझु सिखी आया आहियूं, त इन्हनि प्रोग्रामनि जो माण्हू इंतज़ारु कनि था। बाक़ी नालनि वारा प्रोग्राम त पोइ खोड़नि पोइ अचण ऐं वञण पियो थिए पियो, हले पियो जाम। भला रेडियो ते त तव्हां रहिया आहियो, पर छा कॾहिं तव्हां सोचो ॻाइण जो या ॻायो हुजे? न, इहो ख़्यालु कॾहिं बि कोन थियो। इहो इन करे बि शायदि कोन थियो जे मुंहिंजो एतिरो आवाज़ु सुठो न हो ॻाइण जे हवाले सां। ऐं रेडियो ते आयासीं, रेडियो ते ॻाल्हायोसीं, अबरो सबरो आवाज़ु जहिड़ो भला साईं ॾिनो, एप्रूव थियासीं, दोस्तनि बि कुझु पसंदि कयो, उहो त जान उते हले पियो। ॻाइण जे हवाले सां हिकिड़ो सुठो आवाज़ु घुरिजे सभ खां पहिरीं, पोइ सुठो उस्तादु घुरिजे, पोइ उहो माहौल घुरिजे जे माण्हू हिकिड़ो सुठो फ़नकार थिए। बाक़ी अजाया बैंजा खणी पंहिंजो वक़्तु विञाइजे, 2 साज़ींदा उहे वीचारा बेरोज़गार हुजनि ऐं वञी अजायो किथे स्टेज सीड़ाए वेही रहिजे, पोइ दोस्त इहो पिया सोचनि त हाणे उथे हमरा जान छुटे, अहिड़ा खोड़ सारा असांजा आहिनि। उहो मूंखां कॾहिं बि इहो न थियो, न मूं कॾहिं सोचियो। बाक़ी कंहिं प्रोग्राम में किथे झुंगारे छॾियो हुजे 2 लाइनूं, त उहा केॾा लॻा। पोइ असांखे कुझु झुंगारे ॿुधाईंदो? झुंगारे बि ॿुधाईंदासीं अव्हांखे, का शाइरी चवंदा त शाइरी ॿुधाईंदासीं, जहिड़ो असांजो हाल आहे। जीअं तव्हां चवंदा असां तव्हां सां ॿधल आहियूं, इहा ॻाल्हि न आहे।
ॿुधंदड़ लाज़मी आहे कुझु न कुझु त ॿुधंदा जेको अव्हां ॿुधाइणु चाहियो। ऐं मुंहिंजे नज़म जी हिकिड़ी ॿ लाइनूं तव्हांखे ॿुधायां थो, एतिरो वधीक मुंहिंजो सुठो आवाज़ कोन हुन करे घणो टाइम कोन वठंदुमि, मतिलबु असांजे ॿुधंदड़ साथी बेज़ार थी पवनि। जीअ झोरे छॾी तप चप ते ताला रहा, जीअ झोरे छॾी चप ते ताला रहा, नेण आला रहा, नेण आला रहा, जीअ झोरे छॾी चप ते ताला रहा। तुंहिंजे मुर्कुन जी माला खे महसूस कयम, तुंहिंजे नेणन में खुद खे विञाए छॾियम, तो सां मिलंदे पिरीं थी ज़मानो वियो, तोखे कुझु बि ॿुधाए सघियसि न इहो, तो सां केॾी कयां थो मोहबत मिठा, इन दिलासे ते भटकी दुनिया जे अंदर, पेर मुंहिंजा सॼा यार भाला रहा, नेण आला रहा, नेण आला रहा। बहितरीन, एॾो ख़ूबसूरत आवाज़ आहे, जेकॾहिं ॻायो त उन में बि पंहिंजो नालो पैदा करे सघो था। भला अव्हां जी शाइरी कहिड़नि कहिड़नि फ़नकारनि ॻाई आहे? हवे मुंहिंजी शाइरी उस्ताद अल्लाह ने जूने जे ॻाई आहे, ऐं उन हिकिड़ो मुंहिंजो गीत ॻायो रेडियो पाकिस्तान ते, त लाड़ जूं शामूं भलियूं विसरण न थियूं, मोहबतूं जेके मिलियूं विसरण न थियूं, कामणीअ जे टहक जहिड़ो ॻोठ ऐं निम छाऊं वण वलियूं विसरण न थियूं। ऐं ॿियो मुंहिंजो गीत काफ़ी फ़नकारनि ॻाया आहिनि, ख़ालिद पिताफ़ी मुंहिंजो नज़म ॻायो आहे हिकिड़ो, उनखे बि सुठी मोट मिली आहे, त वरी का यादि आहे तड़पी, वरी को वक़्तु आहे जाॻियो, ऐं थिया पे लाभ सारियुनि जा बीठो हो माल में भाॻियो, असां बि गाह ॻाया ऐं अव्हां पे ओठड़ो राॻियो। इहो ख़ालिद पिताफ़ी ॻायो आहे। उनखां अलावा मुंहिंजो हिकिड़ो गीत हमीद अंसारी बि ॻायो आहे, ऐं समीना कंवल मुंहिंजो गीत ॻायो आहे, ऐं सुरया बि हिकिड़ो गीत मुंहिंजो ॻायो आहे। मक़सदु काफ़ी फ़नकार मूंखे ॻायो आहे। जी हा, हींअर ॿुधायूं था पंहिंजे ॿुधंदड़नि खे ख़ूबसूरत गीत जेका शाइरी आहे बशीर ओढेजो जी। वरी का याद आ तड़पी, वरी को वक्त आ जाग्यो, वरी का याद आ तड़पी, वरी को वक्त आ जाग्यो, या पेला बसारन जा बिठो हो माल में भाग्यो, असां पे गाह गाया अव्हां पे ओटड़ो राग्यो, वरी का याद आ तड़पी, वरी को वक्त आ जाग्यो, वरी का याद आ तड़पी, वरी को वक्त आ जाग्यो, या पेला बसारन जा बिठो हो माल में भाग्यो, असां पे गाह गाया अव्हां पे ओटड़ो राग्यो, वरी का याद आ तड़पी, वरी को वक्त आ जाग्यो, वरी का याद आ तड़पी, वरी को वक्त आ जाग्यो। असांजे
रूह जी पोती सटे तो सूर सांझीअ जो असांजे रूह जी पोती सटे तो सूर सांझीअ जो अंदर में याद जण जानी हुजे घाणो को कांझीअ जो ये पीढ़े छंडे छाणे हुशन खे तेल जी बारे हयाती जेल जी घारे बुगा जे पंख खे आहियूं उते ही ओचतो हाणे अच्छा तारा गजावाहियूं असां बस महल पावन जा रुगो खाली अजावां असीं साधा सुधा माण्हू ज़माने मां घणो दागियो वरी का याद वा तड़पी वरी को वक्त वा जागियो वरी का याद वा तड़पी वरी को वक्त वा जागियो नकी कह गाल मां जानू नकी कह चाल मां जानू नकी कह गाल मां जानू नकी कह चाल मां जानू कॾे के वक्त जे फेरे कॾे के वक्त जे फेरे कॾे के सींधकारीअ में कॾे के यार यारीअ में रुगो लुटबा रहिया आहियूं पुराणीअ चोलड़ी वांगे हुकी ऐं धाबड़े विच में रुगो कुटबा रहिया आहियूं डहिया आहियूं गरीबन जी झुगी वांगे हिकिड़ी जाए रहिया आहियूं हयातीअ जो वॾो ही पंथ घणो कुझु वाव सां जागियो वरी का याद वा तड़पी वरी को वक्त वा जागियो वरी का याद वा तड़पी वरी को वक्त वा जागियो लुढ़ पानी वॾा चोटा कच्ची पटड़ी अच्छा ओटा लुढ़ पानी वॾा चोटा कच्ची पटड़ी अच्छा ओटा